जय झूलेलाल। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। गौ माता जी जय। गोपाष्टमी जी कथा। श्री सूत जी महाराज का सोनक आदिक ऋषि पुछण लगा त हे स्वामी, कृपा करे गोपाष्टमी जी कथा ऐं हुन जी विधि ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषिश्वरो, मां तव्हांखे पुराणनि जी पवित्र कथा थो ॿुधायां। कृपा करे कन ॾेई ॿुधो। हिन कथा जे ॿुधण सां बेशुमार अश्वमेधन यज्ञनि जो फल ऐं 1000 गौदान करण जो फल प्राप्त थिए थो। कथा हिन तरह आहे। पहिरियां भगवान कृष्ण वषड़नि जो पालक हुयो, पर कतीअ सुधी अष्टमीअ ॾींहुं हू गौन जो गोप थियो। तंहिं करे उन्हीअ अष्टमीअ खे गोपाष्टमी चवंदा आहिनि। हिन पवित्र ॾींहुं गायुनि खे गाहु ॾियणु घुरिजे, परिक्रमा ॾेई पंधु करणु घुरिजे। ईअं करण करे मन जा सभई मनोरथ सिद्ध थियनि था। ॿियो त कृष्ण भॻवान खे जीअं राधिका प्यारी आहे, तीअं राधा कुंड बि प्यारो अथसि। तंहिं करे गोपाष्टमी ॾींहुं राधा कुंड में सनानु करे कृष्ण जी पूॼा करणु घुरिजे। कृष्ण चंद आनंद कंद मुरली मुकुंद जे पूॼा करण करे सभई पाप ईअं परे भॼंदा आहिनि जीअं शींहं खे ॾिसी गिदड़ वञी गारनि में लिकंदा आहिनि। गौ हत्यारो, ब्रह्म हत्यारो, शराबी ऐं विर्त जे भंग करण वारो अहिड़ा पापी गौनि जे दूर करे पापनि खां छुटी गौ लोक में वञी वासो कंदा आहिनि। गऊअ जे पुठियां जेतिरा जेको पेर खणंदो, ओतिरनि कुलनि ताईं हू वैकुंठ में वञी वासो कंदो। गौनि जे पालक गिरधारीअ ब्रज विहारीअ कृष्ण मुरारीअ गोपाल भगवान जेको गौ पूॼा जो महात्म चयो आहे, सो मां तव्हांखे ॿुधायां थो। गौ पूॼा जो महात्म। श्री कृष्ण भगवान जो कथन आहे त जेको मुंहिंजा प्रेमी भगत चंदन, चांवरनि, गुलनि, फुलनि इत्यादिकनि सां गऊ जो पूॼन कंदा आहिनि, उहे ॼण मुंहिंजी ई पूॼा कंदा आहिनि। जेके गऊ जे मुख में अटे जो पेड़ो, लॾूं या पकल अन्न ॾींदा आहिनि, हुननि खे अनंत फल मिलंदो आहे। हुननि जो पुण्य जो कथन केरु करे सघंदो। गोपाष्टमीअ ॾींहुं सूरज भॻवान जे अस्त थियण खां अॻु में गायुनि जे गुस वक़्तु शहर जे ॿाहिरां गुलाब, राबेल, चंबेलीअ, मोती ऐं ॿियनि तरह तरह जे गुलनि जूं मालाऊं ठहिराए अटे जा पेड़ा, लॾूं, पकवान गायुनि खे खाराइजनि। कुंगूअ, चंदन ऐं चांवरनि सां उन्हनि जी पूॼा करे, छो त गोपाष्टमीअ समान ॿी का बि तिथि भॻवान खे प्यारी न आहे। गोपाष्टमीअ ॾींहुं गऊ जे पूॼन करण सां सभिनी दाननि ऐं तीर्थनि जो फल मिले थो। गऊ मंत्र पढ़ी पहिरियां ई गऊ जा चरण धोइण घुरिजनि। मंत्र। लक्ष्मी माता हे सुखदाता, हे विष्णुअ जी प्यारी, कष्ट कटे छॾ, पाप पटे छॾ, मुक्ति ॾे मोचारी, सभ जा काज पुॼाईंदड़ वारी, पुॼाइण वारी। मंत्र। संतन जी हितकारी, होमे हथड़ा ॿधी करे तो दर आहे जारी। इहो मंत्र पढ़ी गऊ जा चरण कमल धोई ऐं गऊ माता जे अॻियां ॿई हथड़ा ॿधी हिन तरह वेनती करे, हे माता, तुंहिंजे लाइ चंदन, धूप ऐं ॿिया ख़ुशबूदार पदार्थ, कुंगू वग़ैरह आंदा अथमि। गुलनि जूं ख़ुशबूदार मालाऊं ठहिरायूं अथमि, सो तूं ग्रहण कर। घीअ जे वटियुनि सां हीअ ॿरंदड़ ॾीओ, हे माता, तूं ग्रहण कर। फल फूल, लॾूं ऐं पेड़ा मुंहिंजो ॾिनल नैवेद्य ग्रहण कर ऐं असांजूं सभई कामनाऊं सिद्ध कर। हे जगत जी जननी, जगत जी माता, मां तोखे वारंवार नमस्कार करियां थो। तूं मूंखे जगत में ॾुधनि पुटनि वारो कर। तीअं चई गऊनि खे परिक्रमा ॾिजे ऐं गऊ जे पुठियां हलिजे। 33 करोड़नि देवताउनि खे पूॼण करे जो फल मिले थो, उहो गोपाष्टमीअ ॾींहुं हिकु गऊ जे पूॼन करण करे प्राप्त थिए थो। अश्वमेघ यज्ञ में
हज़ारनि ब्राह्मणनि खे भोजन कराइण करे जो फल मिले थो उहो हिकु गऊअ खे गाहु खाराइण सां प्राप्त थिए थो। सभिनी देवताउनि जे मंदरनि ऐं ठाकुर द्वारनि में गुलनि चढ़ाइण करे जो फल मिले थो उहो फल गोपाष्टमी ॾींहुं फ़क़ति हिकु गऊ दान करण सां प्राप्त थिए थो। ब्राह्मण जे सभिनी देवताउनि ऐं पितरनि खे परिक्रमा ॾियण करे जेको फल मिले थो उहो फल गोपाष्टमीअ ॾींहुं गऊ माता जेका सभिनी सुखनि जी दाता आहे ॼमण खां वठी मरण ताईं गाहु खाई अमृत जहिड़ो खीर ॾेई पाले थी, तंहिंजी रक्षा करण हर कंहिं हिंदू मनुष्य मात्र जो धर्म आहे। पंहिंजी माता त पूरा 12 महीना बि खीर पीआरे न सघंदी आहे, पर हर घड़ी कक थी पेई मारींदी आहे, पर गऊ माता त उमिरि भर नंढे खां पाले वॾो करे थी। उनजो ॻोठ ऐं छेणो जायुनि खे पवित्र करे थो, जिते पाठ पूजाऊं थियनि था। भॼन गऊ माता जो। ॿुधो हे गऊ जा उपकार, हिंदू धर्म जी माता आहे, वेही कयो त वीचार। गाहु खाए थी खीर ॾिए थी, ॾुध मखण मां घी थिए थी, जंहिंमां ठहनि थियूं शयूं ताक़तदार। ॿुधो हे गऊ जा उपकार, गऊनि मंझा गावा थियनि था, गाॾियुनि में उहे माल ढोइनि था, लहनि असांजा आचार। ॿुधो हे गऊ जा उपकार, डांद पनीअ में हर का हिन था, ज़मीन खे उहे पाणी ॾियनि था, तन में थियनि अन अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार, छेणो ॻोठ गांइ जो पवित्र आहे, किनियुनि जायुनि खे छॾे ठाहे, उते थियनि पाठ पूजाऊं। ॿुधो हे गऊ जा उपकार, शादी कमीअ में गऊ दान कनि था, वेद शास्त्र इहा आज्ञा ॾियनि था, जन मां कटजनि पाप अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार, हे मन चवे सतवादे सॾायो, दर दर गऊशाला ठाहियो, थे हिंदू धर्म जी जय जयकार। ॿुधो हे गऊ जा उपकार, चङनि पुरुषनि गऊशाला ठाहे, तन मन धन सां आहे सेवा कमाए, तन मां थियो पैदा मददगार। ॿुधो हे गऊ जा उपकार, ब्राह्मण खे गऊदान करण करे 7 कुलनि जो उद्धार थिए थो। तपस्या, दान, पुण्य, स्नान, तप, योग ऐं यज्ञ करण मां जो फल नथो मिले सो गोपाष्टमीअ ॾींहुं विर्त रखण सां मिले थो। जेको मनुष्य हीउ विर्त रखे थो ऐं उन्हीअ ॾींहुं गऊनि जी पालना करे थो सो सूरज चंड जे हुजण ताईं अनेक प्रकारनि जा भोग भोगे विष्णु लोक में वञी वासो करे थो। जेको अहिड़ो महाफलदायक विर्त रखी गऊनि जी सेवा नथो करे सो ब्रह्मा जे केतिरनि ई कल्पनि ताईं नरक में निवास थो करे ऐं हिन लोक में रोगी, कुबो, कोड़ियो, अंधो, मंडो, ॿोड़ो थिए थो। गोपाष्टमीअ ॾींहुं जेकॾहिं शाम जे वक़्तु श्रवण नक्षत्र हुजे त उहो मुक्तीअ जे ॾियण वारो जयंती योग चइबो आहे। जेको जयंती योग नथो करे उहो ब्रह्म हत्या, गऊ हत्या जे पापनि जो अधिकारी थो थिए। जेको गोपाष्टमीअ ॾींहुं विर्त रखी गऊनि जी सेवा नथो करे उहो सर्प जी जूणी पाए थो। उन्हीअ ॼण त गॾह कांव, हिली, बाज ऐं माण्हूअ जो मांस खाधो। कतीअ जे सुॾनि में जेको गोपाष्टमी नथो करे उहो ब्रह्म राक्षस थिए थो। उन्हीअ मनुष्य जो 100 कुल नरक में वञे थो। जेको श्रवण नक्षत्र जे गोपाष्टमी ॾींहुं शुक्ल पक्ष में गऊ माताउनि जी पूजा करे थो उन्हीअ खे पुट पोटा सुपात्र थियनि था। सदाई निरोगी रहे थो। स्वर्ग लोक जा सुख माणे आनंद भोगे वरी मृत्यु लोक में अची उहो राजा जे कुल में जनम वठे थो, वॾो धनवान थिए थो। जम जा दूत उनखे सताए नथा सघनि। इन्हीअ देश में मर्ज़ीअ मूजिबि बादल बरसाति कनि था। अन्न धन अखिचार थो थिए, सुख संपत्ति वधे थो। प्लेग, दबा, कालरा, महामारी ऐं ॿियूं माता जहिड़ियूं ख़ौफ़नाक बीमारियूं वासो नथियूं कनि।
हुन देश में को बि विघ्न वेझो नथो अचे। अनेक प्रकारनि जा पाप निवृत्त थी वञनि था। भॻवानु पंहिंजी मुखारबिंद मां चवे थो त अहिड़ो मनुष्य मूंसां मिली हिकु रूप थी वेंदो आहे। गोपाष्टमीअ खां मथे ॿियो को बि विर्त कोन्हे। जेको हीअ कथा एकाग्र चित थी ॿुधे थो उन खे अग्नि सोम यज्ञ जे पुण्य जी प्राप्ति थिए थी। बोलो गौ माता की जय। बोलो श्री कृष्ण भगवान जी जय।